सुप्रीम कोर्ट में फैज़ाबाद धरणो नज़रसानी केस की ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ पारां कमीशन रिपोर्ट अण तस्दीक हुजण ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त कमीशन के TLP के घुराइण घुरिबो हो, संदन मौक़िफ़ ज़रूरी हो। कमीशन जा माण्हू ऑफिस मां निकिता ई न, उहे किथे वेठा हुआ। मुहावरे ते मुहावरा ठाहे रिपोर्ट ॾिनी वई। लॻे थो जनरल फैज़ खे बरी करण लाइ इहो सभु करणो हो। कमीशन जनरल फैज़ खे केतिरा भेरा घुरायो। फ़ौज हुकूमत जो हिस्सो आहे, उहो मक़सद सीक्रेट कीअं रही सघे थो। जेको कमु कमीशन खे ॾिनो हो उहो न कयो, जेको न ॾिनो हो उहो करे रही आहे। अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाड़ियां जितनी भी सिंध भर में हैं, जो गाड़ी भी अनरजिस्टर्ड सड़क पे नजर आएगी उसको 10 मई के बाद एक्साइज डिपार्टमेंट जो है उसको जब्त करेगा कि लोग फौरी तौर पर वो गाड़ियां रजिस्टर कराएं ताकि सरकार को टैक्स मिले। और 10 मई के बाद रोड पे एक्साइज डिपार्टमेंट मैसिव कैंपेन शुरू करा, रोड चेकिंग शुरू होगी। हमारे इस मुआशरे में मंशियात जो है उसकी लानत को खात्मा करने के लिए हम अपना रोल प्ले करें कि नौजवान नस्ल जो कि हर कौम का बहुत बड़ा असासा होती है, स्कूल्स में, कॉलेजेस में, यूनिवर्सिटी में मौजूद है। एक वो जनरेशन जो कि अभी कॉलेजेस तक पहुंचने के लिए तैयार हो रही है, उसको हमें इस चीज़ से बचाना है। अगर नहीं बचाया जो हमारी आइंदा नस्ल है उसके लिए बहुत ही खतरनाक किस्म की सूरत हाल होगी। सिंध हुकूमत अनरजिस्टर्ड गाड़ियुनि जे मालिकनि खे गाड़ियुनि जी रजिस्ट्रेशन कराइण जी हिदायत करे छॾी। 10 मई खां पोइ अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाड़ियूं रखंदड़नि खे गुज़ारिश आहे त उहे रजिस्ट्रेशन कराइनि। 10 मई खां पोइ अणरजिस्टर्ड गाड़ियूं रोडनि ते नज़र आयूं त ज़ब्त कई वेंदियूं। रजिस्टर्ड गाड़ियुनि जी टैक्स अदा न कई वई त चालान कयो वेंदो। सदर आसिफ ज़रदारी क्राइम ऐं मनशिया ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾेई छॾियो आहे। 1.5 महीने में 1022 FIRs ऐं 1500 जे लॻभॻि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। 236 किलो आइस, 900 किलो हीरोइन मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में पकड़ी। असां स्कूलनि में शागिर्दनि जूं ड्रग टेस्टूं कराईंदासीं। शागिर्दनि खां मुनशियात विकिरो कंदड़नि बाबति पुछियो वेंदो। मुनशियात फ़रोशनि जो पतो पवण ते सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। स्कूलनि ऐं कॉलेजिस खे पंहिंजे स्टाफ ते नज़र रखणी आहे। सिंध पुलिस बि मुनशियात ख़िलाफ़ सहकार जी ख़ातिरी कराई आहे। स्कूलनि जे मालिकनि खे घुराए उन्हनि खे मुस्तक़बिल जी हिकमत अमली ॿुधाईंदासीं। हीरोइन जो इस्तेमालु कंदड़नि लाइ वाहिद हल बहाली मर्कज़ आहिनि। मुनशियात ख़िलाफ़ रुगो शहरनि में टारगेटेड ऑपरेशन न पिया करियूं, सरहदनि ते बि कमु कयो वेंदो। कच्चे में सिंध पुलिस खे वरी कामयाबी मिली आहे। कच्चे में चेक पोस्टूं ठही रहियूं आहिनि ऐं ऑपरेशन हली रहियो आहे। कणक जी दरामद जो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत कंदी आहे। पंजाब हुकूमत कणक परॾेह मां न पर हारियुनि खां ख़रीद कंदी आहे। पंजाब हुकूमत जो कणक जे मामले ते को तालुक नथो ठहे। माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ का इंक्वायरी कई वञे। अप्रैल जे महीने में लेस्को में का ओवर बिलिंग न थींदी। 31 करोड़ यूनिट्स जो रिलीफ वाहिपेदारनि खे वापसि कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जूं मख़सूस सीटूं ॿियनि सियासी जमायतनि खे ॾियण बाबति पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे रहिया आहियूं। ॿियनि पार्टियुनि खे सीटूं ॾियण जो फ़ैसिलो मुअतल कयो आहे। फ़ैसिले जी मुअतली वाधू सीटूं ॾियण जी हद ताईं हूंदी। हिकु सवाल आहे त छा विरहायल सीटूं ॿीहर विरहाइजी सघजनि थियूं। ॿियो इहो त मख़सूस सीटूं उन लाइ विरहायूं वयूं त हाउस पूरो थिए, उन में ग़लती किथे आहे। अदालत केस जी ॿुधणी 3 जून ताईं मुलतवी करे छॾी। मख़सूस सीटूं ॿिनि जमायतुनि खे ॾिनियूं वयूं। हीअ असांजो मख़सूस सीटूं हुयूं। असां सां गैर आइनी ऐं गैर क़ानूनी सलूक थियो आहे। असां इहो चई रहिया आहियूं त कंहिं जमायत खे उन जे हक़ खां वधीक सीटूं नथियूं मिली सघनि। उन्हनि मख़सूस सीटुनि ते सुन्नी इतिहाद काउंसिल जो हक़ हो। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान सऊदी अरब सीड़पकारी फोरम जी इस्लामाबाद में इफ्तिताही तकरीब। पाकिस्तानी नौजवान सऊदी कंपनियुनि सां गॾिजी नंढा कारोबार शुरू कंदा। मुल्क में मायूसी पखिड़ियल आहे पर अहिड़ी का ॻाल्हि नाहे। मुल्क अॻिते वधंदो। असांखे मुल्क मां मायूसी ख़तमु करे अहिड़ो मुआशिरो बणाइणो आहे जिथां तरक़ी जी उमेद हुजे।
सऊदी वापारी वफ़द अहम दौरे ते ऐं 30 खां 35 कंपनियूं आयल आहिनि। असल मक़सदु आहे त पाकिस्तान जा सीड़पकार मुल्क जी तरक़ी में पंहिंजो हिसो विझनि ऐं हिकु नओं ख़ाको अव्हां जे साम्हूं आंदो वञे। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी अता तारनि ऐं ॼाम कमाल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर ॼाम कमाल चयो त पाकिस्तान सीड़पकारनि खे सहूलियतूं ॾियण लाइ पुरअज़म आहे। निजी शोबे खे हर तरह सां सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। मटा सटा वारे नाणे जे ज़ख़ीरनि में लाॻीतो वाधि थी रही आहे। बहितरीन मुआशी पॉलिसियुनि सबबि इस्तेहकाम पैदा थी रहियो आहे। गुज़िरियल 10 महीननि खां पाकिस्तान जी करंसी में इस्तेहकाम आयो आहे। तवानाई जो मसइलो हल करण लाइ कोशिशूं कयूं पिया। असांखे एक्सपोर्ट खे वधाइणो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब खे ख़िताब। पेट्रोलियम वारो वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चवे थो पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में तारीख़ी भाइराणा लाॻापा आहिनि। असांखे गॾिजी अॻिते वधण जी ज़रूरत आहे। गॾियल लाॻापनि खे हथी ॾियण ऐं मज़बूत करण लाइ उपाउ वठणा पवंदा। सऊदी अरब कुझु सालनि दौरान तेज़ीअ सां तरक़ी कई आहे। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान जो हलंदड़ महीने पाकिस्तान जे दौरे जो इम्कान। दौरे जे हवाले सां तारीख़नि खे हतमी शक्ल ॾियण ते कमु जारी। सऊदी वली अहद जो 2019 खां उहे पाकिस्तान जो पहिरियों बेतरफ़ो दौरो हूंदो। वज़ीर आज़म पारां दौरे बाबति इंतज़ामनि ऐं मामलनि जी पाण निगरानी करण जो फ़ैसिलो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां न्यूयॉर्क पुलिस जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द जी सरबराही PALS जे सदर अहमद खलील कई। वॾे वज़ीर सां घरू सेक्रेटरी IG सिंध ऐं ॿिया मौजूद। न्यूयॉर्क पुलिस जे वफ़द जो चवणु आहे त न्यूयॉर्क ऐं कराची शहरनि में काफ़ी हिक जहिड़ाई आहे। असां सिंध पुलिस ऐं ऑफिसरनि खे ट्रेनिंग ॾेई सघूं था। न्यूयॉर्क पुलिस वफ़द जे वॾे वज़ीर खे आछ। वॾे वज़ीर जो चवणु आहे त न्यूयॉर्क पुलिस वांगुरु हाणे सिंध पुलिस टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ॾांहुं गामज़न आहे। सिंध हुकूमत क्राइम ते कंट्रोल लाइ वॾी महिनत कई आहे। ख़िते जी सूरतहाल सबबि कराची हदफ़ रहियो आहे। अॼु कराची पुरअमन शहर आहे। हाणे सिर्फ़ स्ट्रीट क्राइम जो मसइलो आहे जंहिंजो जल्द ख़ात्मो कयो वेंदो। बलूचिस्तान जे नए गवर्नर शेख जाफ़र ख़ान मंदोखेल उहिदे जो हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब गवर्नर हाउस कोयटा में थी। बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मोहम्मद हाशिम ख़ान गवर्नर खां हलफ़ वरितो। तक़रीब में बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी, सियासी ऐं क़बाइली अॻुवाणनि जी शिरकत। कराची में इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग आउटलेट जी तक़रीब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हुकूमत जो मक़सदु माण्हुनि खे सहूलियतूं ॾियणु आहे। सोलराइज़ेशन ज़रिए अवाम सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण या न थियण बाबति फ़ैसिलो CEC कंदी। असां वफ़ाक़ी हुकूमत सां सहकार करे रहिया आहियूं। मुल्की हालतूं अहिड़ियूं आहिनि जिन में सहकार करणो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते कोयटा वेंदो। आसिफ अली ज़रदारी आला सतही इजलास जी सदारत कंदो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर पारां सदर जे मान में आजियाणो ॾिनो वेंदो। आसिफ अली ज़रदारी सूबाई काबीना खां सवाइ पार्लिमानी मेंबरनि तोड़े सियासी ऐं क़बाइली अॻुवाणनि सां बि मुलाक़ातूं कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे इस्पताल मुंतक़िल करण या घर खे सब जेल करार ॾियण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर परवेज़ इलाही जे घरवारी कैसरा इलाही जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालत परवेज़ इलाही खे 15 ॾींहनि अंदरि हाउस अरेस्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो।